अरे मुंशी मिठल खबर अथव मूंखे छा ॿुधायो ॿुधायां तव्हां ॿिन्ही ॼणनि हिक वेले जी मानी 3000 रुपयनि जी खाधी आहे। बाबल साईं मुंहिंजा ताईं पूरी ॻाल्हि न आहे कई खकर जा खाधल। तव्हां ॿिन्ही वॾा मुत भरो 5 किलो खीर में सो बि माहे खीर में बादाम पिस्ता घोटे घोटे हुन में मिलाए पोइ ॾरड़ियो अथव खीर। हाँ पर चंबो हणी चोडेल न ठाहे छॾिया मत ते पोइ फिर सोटो तबली दरिया हलिया 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 पेर भरे हलिया मूंखे तुंहिंजो इंतज़ार हो पुट। बाबल ही भाई हिते भई यारी तोखे चयो त ॻाल्हि हाँ न बाबल साईं वरी ॻाल्हाई थो। हा त मूं छा पे चयो? तव्हां पिया चओ त फिर सोटो तबली दरिया ते। अरे तो खां कंहिं पुछो? खाओ बि पंहिंजी मर्ज़ीअ सां वरी कमु बि पंहिंजी मर्ज़ीअ सां क्या तव्हांजी बादशाही आहे। अरे छा था कयो मुंशी मिठल तू बस कर ही वरी एड़ो मत भरा जो असांखे ॻाल्हाइण नथो अचे। इन ॻाल्हाइण तां रोकण वारे मास्टर के सिरो टोणी भॼी वियोसि। वरी अॼु ताईं स्कूल जो मुंहुं न ॾिठो अथमि। ई वरी उॾई खाधल असांखे थो रोके। हाणे ॿुध जेकॾहिं लालू जहिड़ो करे हा न त धून भॼूं सां धून पर भॼण जो ॾाढो तिखो हो। साही खणण कोन पिजे जहिड़ो लालू तेड़ी लाली ॿई असांखो भॼण में तिखा। ऐं हा जो 5 किलो खीर जी ॻाल्हि तो करी न असां पीतो त छा पर ॾिठो ई कोन्हे। ऐं 3000 जी मानी शर्म कोन थई। पटाटा तरियल ऐं 5 मानियूं जेकॾहिं 3000 बिल आहे न बिल में मुंशी खां वठजा बुखियनि जा यार हले असांजो। अरे मुंशी हिन त मुरादी मुंहिंजो सिर पियो। बाबल माण्हू पाल बात है खाईंदा तो जरूर न मुंहिंजो मतिलबु आहे त इहो पंहिंजो पियो। मतलब त तोखे मां थो ॿुधायां 5 किलो खीर पाव पिस्ता 1.5 किलो बादामनि जो इन जा पूरा थिया 3000। इहे त पुट मां तुंहिंजी पघार मां कटींदुसि बाक़ी 2000 रुपया ॿिया कटींदुसि। ख़बर थी उहे छा लाइ? उहे तुंहिंजे कूड़ ॻाल्हाइण जा। ओ बाबल इहो ज़ुल्म न कयो जॾहिं जो हक़ न खाओ। अरे कन में बि चीच विझो। हाणे इन लालूअ लालीअ ऐं इन धनुअ जी धमाल त मां वॼाईंदुसि मां। छो त वल्लू कंहिंखे वणे न वणे विचो गिरह ज़रूर खणे। वारी बंदूक तुंहिंजो थका दिमाग़ या न टबुल टपराए छॾी बाबल। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।